THN न्यूज़। नाज़रीन, कंबर मां रिपोर्ट शामिल कयूं था त कंबर में नाकारा बणियल सिस्टम सिपको कंबर जे नाजाइज़नि ऐं कन लाटार ख़िलाफ़ कंबर शहर जे मोज़िज़ वापारियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। ग़रीबाबाद माला कंबर जे शाही रोड वटि बिजली जो सिस्टम नाकारा ऐं बिल्कुलु ख़तम थी चुको आहे। तारूं तमामु भुतियूं थी चुकियूं आहिनि, जेके कुझु अरसो अॻु हिकु पोरे जी जान बि गिड़काए वियूं आहिनि। उन मसइले ते पाड़े वारनि तरफ़ां केतिरा ई भेरा शिकायत दर्ज कराई वई आहे, पर सिर्फ़ ठलनि असरनि खां सवाइ को बि खड़तिल कोन निकितो आहे। बहितर इंतकामी कार्रवाई तहत बिजली जे बिलनि में नाजाइज़ डिडक्शन लॻाई वञे थी। शहरनि जो वधीक चवणु हो त सिपको कंबर जे लाॻापियल इदारे जे चीफ इंजीनियर ऐं ॿी इंतिज़ामिया नोटिस वठे नवां पोल ऐं नयूं तारूं लॻायूं ॾिनियूं वञनि, जीअं को जानी या माली नुक़सानु न थी सघे। ॿी सूरत में सिपको कंबर ते केस दाख़िल करायो वेंदो ऐं एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।